जैमें चेयरमैन सेशन जज DC जेके DC भी आहे, जंहिंमें मेंबर आहे SP घोटकी भी उनमें मेंबर आहे। मां तव्हांजे तसलसल सां हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो, DFO मालिक ॾिने मला जी इंक्वायरी रखी वञे त उन इंक्वायरी कयो। सेशन जज पंहिंजी निगरानी में हिकिड़ी इंक्वायरी क़ाइमु करे, असां विथ प्रूफ ॾींदासीं। जेकॾहिं असां साबित न करे सघियासीं DFO मालिक ॾिने मला हिन 8-10 महीननि जे पोस्टिंग जे दौरान 5000 एकड़ खां मथे जे कब्ज़ा न कराया आहिनि त असीं इन जा ज़िम्मेवार हूंदासीं। ज़िम्मेवारी वारी मां ॻाल्हि कयां थो, हिते प्रेस क्लब पहुची करे DSQ प्रेस क्लब पहुची करे मां ज़िम्मेवारी ॻाल्हि कयां थो। 5000 एकड़ मां साबित करे ॾींदुमि। करोड़नि जा क़ीमती वण जेके हिन कटराए करे ज़मीनियूं बंजर करे छॾियूं आहिनि। बासरनि खे ही फी एकड़ 1.5 लख ते विकिरो करे रहियो आहे। मेन मक़सदु जेको आहे त सुभाणे खां आगाज़ असीं करे रहिया आहियूं मुहिम जो। पहिरीं ॻाल्हि अवेयरनेस असां माण्हुनि खे ॾींदासीं, जीअं पाणी सिंध जे लाइ जियापे जो सबबु आहे, ईअं ई वण असांजे लाइ क्लाइमेट लाज़मी आहे। इन लाइ मां सेशन जज, ख़ासि तौर ते सेशन जज खे हिकु रिक्वेस्ट तव्हांजे तसलसल सां करणु चाहियां थो त हिकिड़ी कमेटी जोड़े। जेकॾहिं कमेटी में असां साबित न कयूं त ॾोह जा ॾोहारी थींदा। बाक़ी सुभाणे खां वठी जेको असां आगाज़ कयूं था इन शइ जो, इन जे ख़िलाफ़ु हिकु नंढड़ा जलूस एहतजाज कया वेंदा। बाद में जेको ही साल जे पहिरें तारीख़ ते पहिरियों महीनो पहिरीं डेट ते 2025 ते इनशा ताला हिकिड़ो एहतजाजी धरणो जेको आहे DC ऑफिस अॾो लॻायो वेंदो, जंहिंमें असांजो मरकज़ी चेयरमैन ज़ैन दाऊद पोटो अॻुवाणी कंदो। असां अवेयरनेस पहुचाइण जी कोशिशि कंदासीं त असांजे लाइ वण छो ज़रूरी आहिनि। उन खां पोइ असां ज़िला घोटकी जे मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजा समाजी वर्कर दोस्त, सोशल वर्कर दोस्त ऐं सिविल सोसाइटी जा जेके बि असांजा साथी दोस्त हूंदा, उन्हनि सां गॾिजी करे असां शहरनि में बि जलूस या रैली जी सूरत में असां हिकिड़ी आगाही मुहिम बि हलाईंदासीं। उन खां पोइ असां बाक़ाइदा जेको आहे त DFO घोटकी जे ख़िलाफ़ु असां अमली मैदान में ईंदासीं। असांजो पहिरें मरहले में इनशा ईंदड़ साल ऐं ईंदड़ महीने में असां उन जे ख़िलाफ़ु जेको आहे त DC ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं ऐं एहतजाज कंदासीं। ऐं उन खां पोइ जेकॾहिं अञा बि हिननि अमल कोन कयो ऐं ॿेलनि तां कब्ज़ा कोन ख़तमु कराया ऐं क़ीमती वणनि जी वाढी कोन बंदि कराई, कोन ख़तमु करायो, या जेके उन्हनि जा ज़िम्मेवार उन्हनि जे ख़िलाफ़ु का क़ानूनी कार्रवाई अमल में कोन आंदऊं, त पोइ असां जेको हिन मुहिम जो जेको आहे त दाइरो वधाईंदासीं पूरे सिंध लेवल ते इनशा। पूरे सिंध खां पोइ उते हली करे असां पूरे पाकिस्तान ताईं। तव्हांजे